हाँ पर असांखे ख़बर न पवंदी आहे त हे कॾहिं क़बूल थी ऐं कंहिंजी दुआ आहे। मां 7 दर्जे में पढ़ंदो हुउमि गवर्नमेंट हाई स्कूल में। उस्ताद हूंदो हो अब्दुल क़यूम दाऊद कोटरो। 7 दर्जे में असांजो क्लास टीचर हूंदो हो। 8हों पीरियड बि हुनजो हूंदो हो, पहिरियों बि हुनजो। हिकिड़े दफ़े आयो ईअं अची हिन डिक्टेशन इंग्लिश जी लिखाइणु शुरू कयईं। डिक्टेशन लिखाए ख़तमु करे मूंखे ई चई त कबीर कापी खणी आ। मां खणी वियुमि कापी। हिकिड़ो पनो मुंहिंजो पूरो थी वियो, कंप्लीट थी वियो, हिन में का ग़लती न थी। हिन पनो उथरायो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थी त का ग़लती न निकिती आहे। ॿिए पने ते उस्ताद हिकिड़े खे ईअं गोल दाइरो ॾिनो, ग़लति अची मूंखे चमाटा 2-3 हणी वहाए कुटे हुननि खे चई कापियूं लियाओ। पंहिंजे टेबल ते कापी रखी मूंखे कुर्सी ते वेहारे चई मुंहिंजियूं कापियूं चेक कर, हे कापियूं चेक कर मुंहिंजी। हिन ते वेही करे टेबल ते मां उस्ताद जी टेबल ते कीअं वेही चेक कयां कुर्सी ते। बहरहाल वियो हलियो। 8हें पीरियड में मोटी आयो। मूंखे भांकुर पाए चयईं ग़रीब जो पुटु तोखे पढ़ाइणो हुयो, पढ़, हे कापियूं चेक कर, मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी तूं कापियूं चेक कंदे शागिर्द जूं। उहो ॾींहुं मूंखे ॾाढी ख़ुशी थी जंहिं ॾींहुं मां प्रोफेसर थियुमि। बोर्ड में मूंखे छोकिरनि जूं कापियूं चेक करण लाइ मिलियूं। वधीक ख़ुशी उन ॾींहुं थी जॾहिं मां हेड एग्ज़ामिनर थियुमि। सभु एग्ज़ामिनर उस्तादनि जूं कापियूं मूंखे चेक करण लाइ मिलियूं। मां दुआ कयुमि पंहिंजे उस्ताद खे त अलाह ताला तोखे जन्नत में जाइ ॾिए। अॼु मां शागिर्दनि न पर उस्ताद जूं कापियूं रीचेक कयां पियो। इन उस्तादनि जूं इनडायरेक्ट दुआऊं मां पंहिंजे उस्ताद खे अॼु बि दुआ थो कयां त मूंखे इन जाइ ते पहुचाइण में पंहिंजे उस्तादनि जी कमु। वाह साईं, वाह साईं। हिकिड़ी वरी